फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जेको मूं ते हिकु ॾींहं में 1000 भेरा दुरूद पाक पढ़ंदो वो उन वक़्त ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसी वठे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अॼु असां हराम माल जे मुतलिक़ सिखंदासीं त हराम माल छा आहे ऐं उन जा शरई अहकाम छा आहिनि। हराम माल जी तारीफ़: जेको माल हराम ज़रिए सां हासिल कयो वञे उहो हराम माल आहे। हराम माल कहिड़ो आहे, उन जा मिसाल कहिड़ा आहिनि, अचो ॿुधूं था। ग़सब, चोरी, धाड़ो, रिश्वत ऐं जुआ जे ज़रिए हासिल कयल माल इहो बि हराम जो माल आहे। व्याज जे ज़रिए हासिल कयल माल इहो बि हराम माल आहे। भत्तो वठणु ऐं पर्चूं मोकिले ड्रेजारे वरितल माल, नचणु ॻाइणु, ज़िना ऐं शराब जी कमाई, ॾाढ़ी कूड़णु वग़ैरह हराम कमनि जी उजरत वग़ैरह। इन जे मुतालिक़ शरई अहकाम छा आहिनि, अचो ॿुधूं था। पहिरियों त हराम ज़रिए सां माल हासिल करणु गुनाह ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। नंबर 2, जंहिंजो वठणु हराम आहे उनजो ॾियणु बि हराम आहे। जंहिंजो वठणु हराम आहे उनजो ॾियणु बि हराम आहे। मिसाल तौरु व्याज वठणु हराम आहे, ॾियणु बि हराम आहे। रिश्वत वठणु हराम आहे, ॾियणु बि हराम आहे वग़ैरह। नंबर 3, हराम माल मां को बि पैसो पंहिंजे खाइणु, पाइणु या कंहिं ॿिए मसरफ़ यानी कम में लॻाइणु हराम आहे। नंबर 4, हराम पैसा कंहिं कम में लॻाइणु बिल्कुलु जाइज़ नाहे। न नेक कम, मिसाल तौरु मस्जिद ऐं मदरसे वग़ैरह जी तामीर में लॻाए सघो था, न कंहिं ॿिए कम, मिसाल तौरु ख़रीदो फ़रोख्त वग़ैरह में इस्तेमालु करणु। नंबर 4, ज़िबानी तौबा सां हराम माल पाक नथो थी सघे, बल्कि तौबा जे लाइ शर्त आहे त जंहिं खां वरितो आहे वापसि ॾिए। उहे ज़िंदा न रहिया हुजनि त उन्हनि जे वारिसनि खे ॾिए। जेकॾहिं असुल मालिक या उन जे वारिसनि जी ख़बर न पए त ओतिरो माल बग़ैर सवाब जी नीयत जे सदको करे। उन खां सवाइ को ॿियो तरीक़ो हराम माल जे गुनाह खां बचण जो नाहे। नंबर 5, उनखे यानी हराम माल खे ख़ैरात करे जहिड़ो पाक माल ते सवाबु मिलंदो आहे उन जहिड़ी उम्मीद रखे त इहो बि सख़्तु हराम आहे, बल्कि फ़ुक़हा कुफ़्र लिखियो आहे। हा, उहो जेको शरीयत हुकुम ॾिनो त हक़दार यानी जंहिंजो माल आहे उहो या उहो न रहियो हुजे त उनजो वारिस ऐं उहो बि न मिले त फ़क़ीर ते तसद्दुक़ यानी ख़ैरात करे उन हुकुम खे मञाई त उन ते शरई हुकुम जे अमल करण ते सवाब जी उम्मीद करे सघिजे थी। ए ईमान वारो, पाण में हिकु ॿिए जो माल न खाओ। 5 सिपारे जी सूरह निसा जी 29 आयत में इहो अचे थो। हिन आयत में बातिल यानी नाहक तरीक़े मां मुराद हर उहो तरीक़ो आहे जंहिंसां माल हासिल करणु शरीयत हराम करार ॾिनो आहे। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम: इंसान हराम ज़रिए सां जेको माल कमाए जेकॾहिं उनखे ख़र्च कंदो त उनमें बरकत न थींदी, ऐं जेकॾहिं सदको कंदो त उहो मक़बूल न थींदो, ऐं जेकॾहिं उनखे पोइते छॾे मरी वेंदो त उहो उन जे लाइ जहन्नम में वञण जो सामान आहे। बेशक अल्लाह पाक बुराई सां बुराई खे नाहे मिटाईंदो, हा नेकी सां बुराई खे मिटाए छॾींदो आहे। हराम माल जे गुनाह में पवण जा सबब कहिड़ा आहिनि, कीअं माण्हू हराम माल में पइजी वेंदो आहे, अचो उहो बि ॿुधी था वठूं। सभ खां पहिरियां त इल्म दीन जी कमी, जो ख़रीदो फ़रोख्त जा शरई अहकाम न ॼाणण जे सबबु
हिकु तादाद आहे जेको न चाहींदे बि हराम में वञी पवंदो आहे। यानी ख़रीदो फ़रोख़्त जा मामलात ख़बर ई न आहे त ख़रीद जा आकाम छा आहिनि, विकिणण जा आकाम छा आहिनि, असांखे तिजारत करणी आहे त उन जा आकाम छा आहिनि, इन जी ख़बर न हुजण बि ऐं ॼाणींदे वाणींदे यानी उनखे ख़बर आहे त मूंखे इहो न आहे वठिणो, लेकिन त हूंदे बि उन में इन जे लाइ वेंदो आहे हलियो छो जो उनखे इल्मु न आयो हूंदो त ख़रीदो फ़रोख़्त जा आकाम छा आहिनि। नंबर 2, माल ऐं दौलत जो हिर्स, इहो बि हराम माल आणण जे लिस्ट में अचे थो। नंबर 3, दुनिया जी मोहब्बत। नंबर 4, रातों रात अमीर बणजण जी ख़्वाहिश। नंबर 5, मुफ़्तखोरी जी आदत ऐं कमकार खां परे भॼणु। नंबर 6, बुरी सोबत, जीअं जुआ खेॾण वारनि वटि उथण वेहण, इन सां बि पाण बि जुआ खेॾण में माण्हू मुब्तला थी वेंदो आहे। हराम माल जे गुनाह खां बचण जे लाइ छा करिणो आहे उहो बि ॿुधी था वठूं। इल्म दीन हासिलु कयो, इल्म दीन हासिलु कयो, ख़ासि करे ख़रीदो फ़रोख़्त ऐं कस्बे मुआश जे मुतलिक़ ज़रूरी आकाम ऐं मसइला सिखो। मौत ऐं क़बर ऐं आख़िरत खे कसरत सां यादि कयो। इंशा अल्लाह दिलि मां माल ऐं दुनिया जी मोहबत निकिरंदी ऐं नेकियूं करण जो ज़हन बणिजंदो। जहन्नम जे होलनाक अज़ाबनि जो मुतालियो करियो ऐं पंहिंजे नाज़ुक बदन ते गौर करियो त जेकॾहिं हराम कमाइण जे सबबु उन्हनि मां को अज़ाब असां ते मुसलत कयो वियो त असांजो छा थींदो। कस्बे हलाल यानी हलाल कमाइण जा फ़ज़ाइल ऐं हराम माल जे नुक़साननि खे पेशे नज़र रखो। तवक्कुल इख्तियार कयो। वधीक इहा ॻाल्हि चङी तरह ज़हन में रखे छॾियो त जंहिंजी क़िस्मत में जेतिरो रिज़्क़ मिलणु लिखियलु हूंदो आहे उनखे उहो मिली करे ई रहंदो आहे ऐं न कॾहिं कंहिंखे मुक़दर खां घटि मिलंदो आहे न वधीक। तंहिं करे अक़लमंद उहो ई आहे जेको पंहिंजे हिसे जो रिज़्क़ हलाल तरीक़े सां हासिलु करे। नेक परहेज़गार आशिकाने रसूल जी सोबत इख्तियार कयो ऐं बुरनि माण्हुनि खां हमेशह परे भॼंदा रहो। ख़रीद फ़रोख़्त ऐं मुलाज़मत जे मुतालिक़ तफ़सीली आकाम ॼाणण जे लाइ दावत इस्लामी जे इशाअती इदारे मकतबतुल मदीना जो शाया थियल किताब बहारे शरीयत इन जो हिसो 11 जेको आहे उन में इन जा आकाम लिखियल आहिनि ऐं शेख तरीक़त अमीर सुन्नत अहमद बरकातुल्लाह अलैह जो रिसालो हिलाल तरीक़े सां कमाइण जा 50 मदनी गुल इन जो मुतालियो कयो। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल मालूमात मिलंदी त हिन गुनाह खां बि बचण जो ज़हन बणिजी ई वेंदो। अचो अॼोके मदनी हल्के में असां कुफ़ुर ऐं फ़क़्र यानी कुफ़ुर ऐं बुख खां बचण जी दुआ सिखी था वठूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। अल्लाहुम्मा इन्नी आऊज़ु बिका मिनल कुफ्री वल फ़क़्री व अज़ाबिल क़ब्र। अल्लाहुम्मा इन्नी आऊज़ु बिका मिनल कुफ्री वल फ़क़्री व अज़ाबिल क़ब्र। या अल्लाह मां कुफ़र फ़क़्र ऐं अज़ाबे क़ब्र खां तुंहिंजी पनाह घुरां थो।